बुरो वक्त ईंदो आहे इंसान खे सिधी जाइ ते बीहारण, पर इंसान वरी बुरे वक्त में सभिनीनि खे बुरो ई सम्झंदो आहे। यादि रखे इंसान बुरो वक्त जॾहिं बि इंसान जे मथां ईंदो आहे न त उनखे हिकु इशारो ज़रूरु ॾींदो आहे, का ख़ता थी वई आहे तोखां, का ग़लती थी वई आहे, भला पहिरियों वक़्तु त ॾिस, थोड़ो पोइ ते रिवर्स थी, केॾो वक़्तु भलो हुई, केॾी हसी मज़ाक पियो करे, हाणे बुरो छो आयो आहे? वे हिते साम्हूं वे, छो आयो आहे बुरो वक़्तु? थोड़ो फोकस ॾे, कहिड़ा इंसान तुंहिंजी ज़िंदगी में हुया, कहिड़ा इंसान तुंहिंजे आॾो हुया, तुंहिंजा रवैया कहिड़ा हुया, कहिड़ी ख़ता थी तोखां, कहिड़ी ग़लती थी, हथ जो खुलियल त कोन हुई। घणा वरी जेके हथ जा खुलियल हूंदा न उन्हनि जे मथां बि बुरो वक़्तु जल्दी ईंदो आहे, छो त अल्लाह रब्बुल जलाल वल इकराम उनखे इशारो ॾींदो आहे, इशारो ॾींदो आहे त न बुरे वक़्त में त कुझु सम्झो, बुरा वक़्त बि ज़रूरी लाज़िम आहिनि। यादि रखो इंसान, तव्हां वरी जॾहिं बुरो वक़्तु ईंदो आहे त इंसान साम्हूं वारनि खे सभिनीनि खे बुरो ई ॾिसंदा आहियो। वरी तव्हां पाण खे ख़्वाब ॾेखारींदा आहियो त मां जेकॾहिं भलो वक़्तु आहे त इन सां हीअं कंदमि, हूअं कंदमि, हीअं कंदमि, हूअं कंदमि। अरे बाबा, ॾुखियो वक़्तु थी वेंदे अञा, हीअं न सोचींदा कयो। बुरे वक़्त में हमेशह बदिले जे लाइ कंहिं इंसान जे लाइ न सोचींदा कयो त मुंहिंजो भलो वक़्तु आहे त मां हिनखे तारा ॾेखारींदुमि, भलो वक़्तु आहे त मां हिनखे मज़ा चखाईंदुमि, भलो वक़्तु आहे त मां हिनखे रत जा गुड़ा वारींदुमि। कॾहिं न ईंदी भलो वक़्तु, कॾहिं न ईंदी। जेकॾहिं ॿियनि जे करे पाण खे चैन थो करे त पोइ हिते ई भलो आहे जहिड़ो आहे, ये वक़्तु गुज़र जाएगा। घणा वरी सोचींदा आहिनि त मां पंहिंजो पाण खे चेंज कयां। चेंज में इंसान खे रवैया काफ़ी माना हर शइ चेंज करणी पवंदी आहे। पोइ इंसान छा थी वियो? बेऔकात, औकात चेंज करे छॾी तूं। ओड़ो ई रखो जहिड़ा आयो। बुरो वक़्तु छाजे लाइ ईंदो आहे? ग़लतियूं तस्लीम कर। छो आयो आहे? कहिड़ी हरकतियूं हुयूं? हीअं अलाह जी ख़लक़ल इंसान सां त ॿियूं ॾिसो केॾियूं न, हज़ारनि जी तादाद में। तुंहिंजी हराम पाए जी आदत आहे त उहा ख़तमु कर न, रवैया तुंहिंजा ग़लति आहिनि त ख़तमु कर न। हिकिड़ा इंसान जज़्बाती थी करे बि जज़्बात में अॻिलनि खे अलाए छा छा ॻाल्हाए वेंदा, वरी बाद में उन्हनि ॾे फोकस ॾींदा त हरामी न, मुनाफ़िक़ न, हीअं न, हूअं न, वठी तीअं हणां कन काॾियूं बि थी। बुरो वक़्तु छाजे लाइ ईंदो आहे? हेॾे छाजे लाइ ईंदो आहे बुरो वक़्तु? इन में पाण खे सुधार, ग़लतियूं तस्लीम कर त ख़तमु थिए जल्दी, न त ईअं ई जीअं वेठो आहे न मायूस, ईअं ई वेठो हूंदे।